ब्रियासिटी प्रेस क्लब में सहाफ़त जे आलमी ॾियारे जे मौक़े ते सहाफ़ियुनि पारां भेटा पेश कई वेंदे मौक़े ते सिंधी अदब सां तालुक़ रखंदड़ अदीबनि शाइरनि सहाफ़ियुनि शिरकत कई। सहाफ़ियत जी अहमियत खे उजागर कयो जॾहिं त शहीद सहाफ़ी जान मोहम्मद मेहर अज़ीज़ मेमण नसरुल्लाह गडाणी समेत ॿियनि सहाफ़ियुनि खे भेटा पेश कई वई। तक़रीब में आयल महिमाननि में अदीब सैयद मुख्तियार अली शाह, जब्बार मल्हा, शाहिद राजपुर समेत ॿियनि शिरकत कई। तक़रीब में आयल महिमाननि ख़िताब में चयो त सहाफ़त हिकु मुक़दस पेशो आहे जंहिं जो बुनियादी मक़सदु सचाई खे साम्हूं आणणु ऐं अवाम जी आवाज़ खे ऐवाननि ताईं पहुचाइणु आहे। हुन चयो त हिकु ज़िम्मेवार सहाफ़ी खे ग़ैर जानिबदार, ईमानदारी ऐं हक़ीक़त ते ॿधल रिपोर्टिंग खे हर हाल में तरजीह ॾियणु घुरिजे। तक़रीब में हिन ॻाल्हि ते बि ज़ोर ॾिनो वियो त मौजूदा दौर में सहाफ़ियुनि खे केतिरनि ई चैलेंजनि खे मुंहुं ॾियणो पवे थो, जिन में सिक्योरिटी जा ख़तरा, मुआशी मसइला, आज़ादी सहाफ़त ते दबाव शामिल आहिनि। उनजे बावजूदि सहाफ़ी पंहिंजे पेशावराना ज़िम्मेवारियुनि खे निभाईंदे सच जी ॻोल्हा में मसरूफ़ अमल आहिनि। तक़रीब जे आख़िर में सहाफ़त जी वाद बीज ऐं सहाफ़ियुनि जे हक़नि जे तहफ़ुज़ लाइ अज़म खे ॿीहर वॼायो वियो। आख़िर में शहीद थियल तोड़े विछोड़ो किल सहाफ़ियुनि जान मोहम्मद मेहर अज़ीज़ मेमण नसरुल्लाह गडाणी समेत ॿियनि खे लफ़्ज़नि जी भेटा पेश कई वई। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।